सिंध में सियासी मुखालफ़नि जे मज़बूत इतिहादनि खे ॾिसंदे ऐं महसूसु कंदे PP सिंध समेत ॿियनि सूबनि में बि सियासी पार्टियुनि सां इतिहाद सेट एडजस्टमेंट ते ॻाल्हि ॿोल लाइ कमेटी क़ाइमु कई आहे। PP सिंध में सईद गनी ऐं नासिर शाह खे ॿियनि पार्टियुनि सां सलाह मशवरा ऐं राब्ते लाइ मुक़ररु कयो आहे, जेके आम चूंडनि में सियासी पार्टियुनि सां इतिहाद सेट एडजस्टमेंट खां वठी मक़ामी सतह ते चूंड साहकार बाबति पार्टी क़यादत खे तजवीज़ूं पेश कंदा ऐं पार्टी जी सियासी पोज़ीशन जी बहितरी लाइ कमु कंदा। PP चेयरमैन बिलावल भुट्टो हिकु पब्लिक मीटिंग में चयो हो त पुराणनि ऐं पुढ़नि माण्हुनि खे सियासत छॾे ॾियणु खपे, नवनि नेटनि खे मौक़ो ॾियणु खपे। ये जो मैं मुतालबा करता आ रहा हूं अपना पुराना सियासतदानों से कि वो सियासत ही छोड़ दे, ये इस मुल्क के नौजवानों का मुतालबा है। जो पूरा पाकिस्तान का 70% आबादी है, उनका मुतालबा है। हम तो PTI की तरह नहीं है कि हम गाली देना शुरू कर दे। इन पुरानों सियासतदानों से एतराज ये है कि वो वही पुराना सियासत कर रहे हैं जिसने मेरा मुल्क को तबाह किया है। अब ये पुराना सियासत छोड़ दे, सियासत ही छोड़ दे, या घर बैठे या अपना मदरसा में बैठे मुल्क के लिए दुआ करे, जवानों के लिए दुआ करे, मुस्तकबिल के लिए दुआ करे। अब काम हमने करना है और हम काम करके देखें। ॿिए तरफ़ आसिफ ज़रदारी एक TV टॉक शो में चयो त बिलावल भुट्टो नातजुर्बेकार आहे, असीं उनजी तरबियत करे रहिया आहियूं। बिलावल पूरी तरह से ट्रेन नहीं हुआ, उसको भी ट्रेन कर रहे हैं। बिलावल अभी तक ट्रेन नहीं है। अच्छा, It'll take time. ॾिठो वञे त आसिफ ज़रदारी खे जोड़ टोड़ जे सियासत जो बादशाह चयो वेंदो आहे। 2008 में आसिफ ज़रदारी PP जी क़यादत संभाली ऐं PP 2008 में हुकूमत में संदसि आई। 2013 ताईं आसिफ ज़रदारी जी समझदारी ऐं हिकमत अमलनि सबबि PP हुकूमत जा 5 साल पूरा कया, पर सिंध में PP पंहिंजो सूबाई तख़्त मज़बूत रखंदी आई। सिंध में 3 भेरा हुकूमत ठाहे पंहिंजो 15 साल हुकूमत ते कंट्रोल रखियाई ऐं सिंध में हुकूमत कंदी आई। PP 2008 खां 2013 ताईं मरकज़ में हुकूमत कई ऐं बाद में 2022-23 जी हुकूमत में PP खे इक़्तिदार में शरीक रखियो वियो, पर PP हुकूमत खे ख़ासि करे सिंध में रिकॉर्ड करप्शन, फुरमार, नौकरियूं पंहिंजनि माण्हुनि खे ॾियणु, बदअमनी, अक़रबा परवरी जहिड़ा इल्ज़ाम लॻंदा आया ऐं हाणे PP लाइ इहो चयो पियो वञे त इन सिंध जी आवाम लाइ कुझु न आहे कयो, रुगो करप्शन करण में मसरूफ़ रही आहे। हेॾां GDA सरबराह पीर साईं पागारे आम चूंडनि में सिंध जी हर सीट ते उम्मीदवार बीहारण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिं लाइ अॻूणे CM अरबाब रहीम पिणु पीर साईं सां मिलियो ऐं मुलाक़ात कई आहे ऐं हिकु हुजण जी ख़ातिरी कराई आहे। पीर साईं चयो आहे त GDA चूंडनि में कामयाबु थी सिंध जी तक़दीर बदिलाए छॾींदी। GDA पंहिंजी सियासी ताक़त जे इज़हार लाइ सिंध में 5 वॾा जलसा करण जो प्रोग्राम तरबियत ॾेई रही आहे। इहा ई ॻाल्हि आहे त हिकु तरफ़ PP मुखालिफ़ सियासी पार्टियूं ख़ासि करे ईंदड़ चूंडनि में सिंध में PP खे हुकूमत ठाहिण में नाकाम करण लाइ थियण वारी चूंडनि में मुक़ाबिलो करे सूबे जी हुकूमत सवलाई सां हासिलु करणु न ॾींदियूं। इन लाइ PP जी रस्ता रोक ऐं पंहिंजी इतिहादी साथियुनि जी इलेक्शन में यकीनी कामयाबी लाइ मैदान में लही मुक़ाबले लाइ तयारु आहिनि। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।